साईं सदाई करीम मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद। दोस्तों अॼुकल्ह हिकु वॾो बर्निंग इशू सोशल मीडिया, प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते वॾे पैमाने ते हली रहियो आहे ऐं उहो आहे जतोई ऐं जागीरानी क़बाइली तकरार। असल में दुनिया ग्लोबल विलेज में मुंतकिल थी वई आहे। सियासी दौर लॻा पिया आहिनि। हर माण्हू पंहिंजे पाण खे स्टेबल करण में, ठाहिण में ऐं तरक़ी करण में कोशिश आहे। तालीम, तरबियत, साइंस ऐं टेक्नोलॉजी जे ज़माने में हर फ़र्द, हर क़ौम अॻे खां अॻरी ऐं तरक़ी पसंद मसरूफ़ियतुनि में मशगूल आहे। त ॿिए तरफ़ असां वटि क़बाइली तकरारुनि खे हथी ॾेई खून रेज़ ऐं मुतशद्दिद कारवायूं करे ऐं उनखे इंसानी जानिन जे नुक़सान खे वॾे पैमाने ते हथी ॾिनी पई वञे। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त इन मुतलिक़ इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं, असांजा सरदार, सियासतदान, लॉ एंड ऑर्डर खे बहाल कराइण वारा इदारा ऐं क़वानीन खे लागू करण वारा इदारा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। हिक खां हिकु वीडियो सोशल मीडिया ते वायरल पई थिए। कॾहिं जागीरानी जतोइनि खे पकिड़े करे उन्हनि जी तस्वीरें तौहीन था कनि, त कॾहिं जतोई जागीरानी खे पकिड़े करे उन्हनि जी तौहीन था कनि। क़त्ल ऐं गारत जी बाज़ार गरम लॻी पई आहे। इन सिलसिले में उहे माण्हू जेकी पढ़ियल लिखियल आहिनि, जेकी एजुकेटेड आहिनि, जेकी कारोबारी आहिनि, जेकी सरकारी दफ़्तरनि में पंहिंजूं फ़राइज़ सरअंजाम था ॾियनि, उन्हनि जे लाइ केॾो वॾो मसइलो आहे। उहे केॾा वञनि, फैमिलियूं ऐं ख़ानदाननि जा ख़ानदान केॾा मुतासिर था थियनि, रोड ऐं रस्ता वीरान थींदा पिया वञनि। त इन सिलसिले में मुंहिंजी अपील आहे, मुंहिंजी गुज़ारिश आहे ॿिन्ही धुरनि जे सरदारनि खे, इंसानी हक़ूक़ जे अलम बरदारनि खे ऐं सरदारनि खे, सियासतदाननि खे ऐं मिनिस्टरनि खे त उहे अॻिते अचनि ऐं इन सिलसिले में पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं ॿिन्ही धुरनि जी बाहिमी रज़ामंदी ऐं ॿिन्ही धुरनि जे ठाहिण में ऐं इन वॾे ज़हरीले ऐं ख़तरनाक क़िस्म जे झेड़े खे ख़तमु कराइण में ऐं स्टॉप कराइण में मदद कनि ऐं पुरज़ोर अपील था करियूं इन में कंहिं क़िस्म जी नेग्लिजेंस, कंहिं क़िस्म जी सुस्ती जो मुज़ाहिरो न कनि। तव्हांजो